Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह। अॼु असांजो हीउ मसाइल सेक्शन नंबर 48 रिकॉर्ड थी चुको आहे ऐं कोशिशि कंदासीं त जेके बि साथियुनि जा सुवाल आया आहिनि उनखे आसान खां आसान बयानु करण जी कोशिशि कयूं। अगरि को शख़्स जनाबत जी हालत में हुजे ऐं कंहिं जानवर खे ज़िबह करे, चाहे उहो जानवर हलाल रहंदो या न। ॾिसो, जनाबती हालत में जानवर खे ज़िबह करण सां जानवर हलाल ई रहंदो आहे। बहितर तरीक़ो इहो ई आहे त बंदो जनाबत खां पाक थी करे ऐं पोइ जेको आहे जानवर खे ज़िबह करे। अगरि कंहिं बि बंदे जनाबती हालत में जानवर खे ज़िबह कयो आहे त इहो जानवर हलाल रहंदो, इन जो गोश्त खाइण बि जाइज़ आहे ऐं इहो गोश्त पाक बि आहे। मस्जिद में चवंदा आहिनि त जुमे जे फ़र्ज़ नमाज़ खां पोइ केर बि कंहिं सां न ॻाल्हाए, छा उहो अमल सही आहे या न? बिल्कुलु, मस्जिद आदाब आहिनि। मस्जिद में जेकॾहिं कोई बंदो आयो आहे नमाज़ पढ़ण जे लाइ, ज़रूरत जे मुवाफ़िक़ बंदो कलाम करे सघे थो, बाक़ी इन खां अलावा दुनिया जी का बि ॻाल्हि न कई वेंदी। साईं, गुस्ल जा फ़र्ज़ घणा आहिनि? गुस्ल जा फ़र्ज़ 3 आहिनि। गरड़ा करणु 3 मरतबा। गुस्ल जा फ़र्ज़ आसान आहिनि। 3 मरतबा गरड़ा करणु ऐं 3 मरतबा नक में पाणी विझणु ऐं तमामु जिस्म खे एतिरो पाणी वारणु जी हिकिड़ो वार बराबरि बि बदन ख़ुश्क न रहे। हे गुस्ल जा फ़र्ज़ आहिनि। साईं, कारो कपिड़ो पाइणु जाइज़ आहे या न? कारो कपिड़ो पाइणु बिल्कुलु जाइज़ आहे, उन में कंहिं क़िस्म जो कोई बि कबात न आहे। हा, बाक़ी मुहर्रम हराम जा जेके ॾियारा अचनि उन्हनि में एहतियात कयो वञे, छाजे करे उन में हिकु अहिड़े टोले सां मुशाबत थींदी जंहिं टोले जो अक़ीदो असांजे अक़ीदे खां इंतिहाई फिरियल आहे ऐं उन्हनि जो अक़ीदो क़ुरान हदीस खां हटियल आहे। त इन जे करे उलमा एहतियात कराईंदा आहिनि। बाक़ी कारो लिबास बंदो पूरे साल में जेकॾहिं पाए थो त कोई मसइलो न आहे, बाक़ी ख़ासि करे मुहर्रम जे ॾींहंनि जे अंदरि एहतियात ज़रूरी आहे। मैयत खे दफ़न करण खां पोइ उन जी क़बर ते अज़ान चवणु कीअं आहे? सबूत न आहे साईं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि अलाए केतिरा साहबा शहीद थी विया, काफ़िन साहिबनि जो इंतकाल थियो ऐं अबू बकर सिद्दीक़ जो ज़मानो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़मानो, उस्मान साईं जो ज़मानो, हज़रत अली साईं जो ज़मानो, हे सभु जलील क़दर साहबा आहिनि। यानी तमामु साहबा जी ज़िंदगी खां किथे बि मालूम न थियो त कंहिं हिकिड़े बि साहबी कंहिं साहबी खे दफ़न करण खां बाद में उन जी क़बर ते अज़ान चई हुजे। बिल्कुलु इन जो सबूत ई न आहे, न चवणु खपे। अगरि कोई बंदो पूरो हफ़्तो तड़ न लाहे त उनजो छा हुकुम आहे? इंतिहाई ग़लति आहे। त हे त वॾो फॉल्ट आहे यार। मुस्लमान उहो जेको मुस्लमान हमेशह पाकाई में रहंदो आहे, मुस्लमान जी इहा शान न आहे त उहो पलीती में रहे। यानी 3 ॾींहं गुज़री वञनि, 4 ॾींहं गुज़री वञनि, मूंखे त हैरानगी लॻंदी आहे कहिड़े क़िस्म जा इहे मुस्लमान आहिनि। त मुस्लमान पाकाई में रहंदो आहे। जेकॾहिं जनाबत जो तड़ मथां लाज़िम थियो त फ़ौरी तौरु तड़ लाहे करे जान छॾायो। हिकिड़ो बंदो तड़ लाहींदो ई न त उहो नमाज़ कीअं पढ़ंदो? बाक़ी अमाल उहे कीअं कंदो? 13 रजब ते हज़रत अली साईं जी विलादत जी ख़ुशी में केक कटणु कीअं आहे? बहरहाल यादि रहणु खपे त साहबा सां जेकी असांजी मोहबत आहे, साहबा सां जेको असली मोहबत जो ज़रियो आहे उहो साहब जी इतब आहे। बाक़ी इन खां अलावा कोई हज़रत अली साईं जी विलादत ते केक कटे, जशन मल्हाए ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि नमाज़ न पढ़े, कंहिं क़िस्म जो कोई बि क़ुरान उनखे पढ़णु न अचे, न ई रोज़ा रखे, न ई हज़रत अली साईं जे ॿुधायल अहकाम ते हले, त इहा मोहबत न आहे। पोइ त इहा बग़ावत आहे न। असली साहबी ॾिसां, असली दीन इस्लाम सां मोहबत इहा ई आहे त तव्हां इस्लाम खे फॉलो कयो। जेकॾहिं कोई बि बंदो हज़रत अली साईं जे विलादत जे ॾींहं ते केक कटे थो ऐं इन खां बाद में न नमाज़ थो पढ़े, न क़ुरान थो पढ़े, न सचाई उनजी ज़िंदगी में आहे, त पोइ इहा मोहबत न आहे, इहो धोखो आहे। पोइ अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे महफ़ूज़ रखे। घरवारी सां क़ौम लूत वारो फ़ेल करणु कीअं आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे मथां लानत फरमाई आहे त जेको घरवारी सां क़ौम लूत वारो फ़ेल अपनाए उन ते अल्लाह जी लानत ऐं रसूल जी लानत ऐं क़यामत ॾींहुं अल्लाह ताला इन बंदे जी तरफ़ रहमती नज़र ई न कंदो। अगरि कंहिं मस्जिद में आज़ान ॾियण वारो कोई बि न हुजे ऐं जेको वञे नमाज़ पढ़णु उनखे बि आज़ान ॾियणु न अचे, छा उहो बग़ैर आज़ान खां नमाज़ पढ़ी सघे थो या न? जेकॾहिं ॻोठ में या जंगल में अहिड़ी का मस्जिद आहे जंहिं ते बंदा वञनि था पर उनखे आज़ान चवणु नथी अचे, त उहो वञी करे सिर्फ़ु नमाज़ जेकॾहिं पंहिंजी पढ़नि था उनजी नमाज़ थी वेंदी। बहितर अमल इहो ई आहे त उन मस्जिद में आज़ान बि चई वञे ऐं तकबीर बि चई वञे। पर जेकॾहिं कंहिंखे तकबीर बि चवणु नथी अचे
नई आज़ान थी चवणु अचे त उहो बंदो नमाज़ पढ़े, अल्लाह ताला जी नमाज़ क़बूल कंदो। नमाज़ पढ़ी करे पोइ मस्जिद में मोबाइल हलाइणु कीअं आहे? नमाज़ पढ़ी करे पोइ मस्जिद में मोबाइल खे इस्तेमालु करणु कीअं आहे? बिल्कुलु ग़लति आहे साईं। ॾिसो, मोबाइल हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंमें फेसबुक, व्हाट्सअप, यूट्यूब, टिकटॉक, इन खे जेकॾहिं तव्हां एप्लीकेशन खे मस्जिद जे अंदरि खोलींदव, यकीन तौर ते बेआई वारा वीडियो इन जे अंदरि काफ़ी हलंदा आहिनि। त मस्जिद जे अंदरि सभई मुस्लमान कोशिशि कनि त उन मोबाइल खे, स्मार्ट मोबाइल खे सवाइ ज़रूरत जे, कॉल जे या अहिड़ी तरह को मैसेज जे ॿियनि कमनि में इस्तेमालु मस्जिद में न कनि। छाजे करे जेकॾहिं कोई बि बंदो मस्जिद में फेसबुक हलाए या अहिड़ी तरह टिकटॉक हलाए, यूट्यूब हलाए, यकीन तौर ते उन में औरतुनि जा वीडियो बि अचनि था, ख़राबु वीडियो बि अचनि था। ऐं मां सम्झां थो इहा मस्जिद जी तमामु वॾी तौहीन बि आहे। नमाज़ किथे पढ़ी सघूं था या सिर्फ़ु नमाज़ मस्जिद में ई पढ़णु खपे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे हिकिड़ी ख़ुसूसियत ॾिनी आहे त मुंहिंजी उम्मत जे लाइ पूरी प्लेनेट अर्थ अल्लाह ताला मस्जिद बनाई आहे, ऐं जंहिं बि जॻह ते उहे नमाज़ पढ़ंदा त अल्लाह ताला उनजी उहा नमाज़ क़बूल कंदो। त पहिरीं उम्मतुनि जे अंदरि इहो त उन्हनि जे लाइ मख़सूस हिकिड़ी जॻह हुई त उते उहा इबादत कंदा, उते उनजी इबादत क़बूल थींदी हुई। ऐं अल्लाह ताला हे उम्मत खे वॾो फ़ज़ीलत ॾिनी आहे, वॾो मक़ाम ॾिनो आहे त हे उम्मत मस्जिद में नमाज़ पढ़े त बि अल्लाह ताला क़बूल कंदो, ऐं मस्जिद खां जेकॾहिं ॿिए कंहिं जॻह ते नमाज़ पढ़े उते बि अल्लाह ताला नमाज़ क़बूल कंदो। हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु यादि रखणु खपे त मंदर में कंहिं क़िस्म जी कोई बि नमाज़ न पढ़ी वेंदी, ऐं अहिड़ी तरह ईसाइनि जो जेको चर्च आहे उन में बि नमाज़ न पढ़ी वेंदी। यानी गैर मज़हबनि जा जेके इबादत जूं जॻहियूं आहिनि उते नमाज़ पढ़ण खां परहेज़ कई वेंदी। छाजे करे त उते जेकॾहिं अगरि तव्हां नमाज़ पढ़ंदो त माण्हुनि खे अंदेशो इहो थियणु लॻंदो त हे को बुत जी इबादत थो करे या हे स्लीप जी इबादत थो करे, त इन में माण्हू काफ़ी धोखे में अची वेंदा। त अहिड़ियुनि शयुनि खां, अहिड़ियुनि जॻहनि खां नमाज़ पढ़ण खां माण्हू परहेज़ करे। बाक़ी इन खां अलावा पूरी प्लेनेट अर्थ अल्लाह ताला मुस्लमान जे लाइ मस्जिद बनाई आहे, कंहिं बि जॻह ते नमाज़ पढ़े नमाज़ थी वेंदी। कपिड़नि ते हथ या ॿी का शइ जी तस्वीर हुजे, छा उन सां नमाज़ थी वेंदी या न? ॾिसो, शर्ट आहे या कमीस आहे, उन ते जेकॾहिं हथ जी या अहिड़ी तरह पेर जी तस्वीर आहे, उन सूरत में त नमाज़ थी वेंदी। बाक़ी जेकॾहिं वाज़े तौर ते के जानदार जे शिकिल ठहियलु आहे वाज़े तौर ते, त उन सूरत में नमाज़ न थी। बाक़ी जेकॾहिं हथ जो निशान आहे या अहिड़ी तरह पेर जो निशान आहे या परिंदे जे पर जो निशान आहे, इन तमामु सूरतुनि में नमाज़ थी वेंदी। मस्जिद में कुर्सियूं रखंदा आहियूं को बीमार नमाज़ पढ़ी सघे, पर असां ॾिसंदा आहियूं त चाक चङा, त असां ॾिसंदा आहियूं त सिहतमंद माण्हू बि मस्जिद में कुर्सी ते पेर ते रखे करे नमाज़ पढ़ंदा आहिनि। छा उहो अमल सही आहे या न? मस्जिद में जेकी नमाज़ पढ़ी थी वञे, ख़ासि करे मरीज़नि जे लाइ कुर्सियूं रखियूं वेंदियूं आहिनि, मरीज़नि जे लाइ कुर्सियूं रखियूं वेंदियूं आहिनि त उहो मरीज़ ई उते नमाज़ पढ़े। बाक़ी जेकॾहिं कोई बंदो सिहतमंद आहे त उहो बिल्कुलु पाण खे आदी न बनाए कुर्सी ते नमाज़ पढ़ण जो। छाजे करे जेको सुकून नमाज़ जे अंदरि, छाजे करे जेको सुकून नमाज़ जे अंदरि बीहण जी हालत में ऐं सजदे जी हालत में, रुकू जी हालत में मिलंदो आहे, उहो कुर्सी ते बिल्कुलु न मिलंदो आहे। त कुर्सी में जॾहिं बंदो इंतिहाई ज़्यादा मजबूर हुजे, बीह न सघे, इंतिहाई वॾी तकलीफ़ हुजे, उन सूरत में बंदो कुर्सी ते नमाज़ पढ़े, बाक़ी इन खां अलावा नमाज़ न पढ़े। हिकु घरवारी मुड़ुस खां बेज़ार थी करे पीउ माउ जे घर हली वई आहे, उनखे तक़रीबन 5 महीना थिया आहिनि। छा उन सूरत में निकाह ख़तमु थी वेंदो या न? न साईं, निकाह खणी पीउ माउ जे घर औरत खे 5 साल गुज़री वञनि त बि निकाह ख़तमु न थींदो। निकाह उन सूरत में ख़तमु थींदो जॾहिं मुड़ुस वाज़े तौर ते तलाक जा साफ़ अल्फाज़ पेश करे, उन सूरत में निकाह ख़तमु थी वेंदो। बाक़ी जेकॾहिं मुड़ुस तलाक नथो ॾिए ऐं औरत नाराज़ थी करे पीउ जे घर वञी करे वेठी आहे, औरत नाराज़ थी करे पीउ जे घर हली वई आहे, त औरत खे भले साल गुज़री वञे, 2 साल गुज़री वञनि, 3 साल गुज़री वञनि, 4 साल गुज़री वञनि, या केतिरो बि ज़मानो गुज़री वञे, औरत जे मथां निकाह जेको ख़तमु न थींदो। छाजे करे निकाह खे टोड़ण जो अल्लाह ताला जेको इख्तियार ॾिनो आहे न, उहो मुड़ुस खे ॾिनो आहे। मुड़ुस तलाक ॾींदो, निकाह ख़तमु। जेकॾहिं मुड़ुस तलाक नथो ॾिए त निकाह साबित ई रहंदो। हिकु शख़्स ख़ैरात जी नियत कई त आउं ख़ैरात कंदुसि, हाणे उहो चवे थो त इहे पैसा मां मस्जिद में लॻायां, छा उहो सही आहे या न? जेकॾहिं कंहिं बंदे खे अल्लाह ताला माली वुसअत ॾिनी आहे, पैसो ॾिनो आहे, ज़कात जा पैसा न हुजनि, शर्त आहे ज़कात जा पैसा न हुजनि। बाक़ी जेकॾहिं ज़कात जा पैसा अलावा ॿिया पैसा आहिनि, उहे पैसा जेकॾहिं उन ख़ैरात जी नियत कई हुई ऐं इहे पैसा हाणे मस्जिद जी तामीरात में लॻाइणु चाहे थो, बिल्कुलु जाइज़ आहे।
हाँ, बाक़ी ज़कात वारा पैसा मस्जिद जी तामीर में न लॻाया वेंदा, छाजे करे मस्जिद जेकी आहे फ़ज़ीलत वारी हिकु जॻह आहे ऐं ज़कात माल जो मेर आहे ऐं माल जो मेर मस्जिद में इस्तेमालु न कयो वेंदो। नंढो ॿारु तमामु घणो ज़िद्दी आहे, उन जे लाइ को वज़ीफ़ो ॿुधायो। नंढा ॿार थींदा ई ज़िद्दी आहिनि, नंढो ॿारु ज़िद न करे, नंढो ॿारु रोए न, त ख़बर कीअं पए त इहो ॿारु आहे या वॾो आहे। नंढे ॿार जे अंदरि इहा नेचुरल रखियलु आहे त उहो तमामु घणो ज़िद बि कंदो, इंतिहाई घणो रोअंदो बि सही, छाजे करे त इहा हिकु अलाह ताला नेचुरल रखी आहे, कुदरती इहा फील अलाह ताला रखे छॾी आहे त नंढो ॿारु अमूमन ज़िदी थींदो आहे। अच्छा, नंढो ॿारु जेकॾहिं ज़िद करे थो ऐं तमामु घणो रोए थो त उनजे लाइ हिकु वज़ीफ़ो ॿुधायां थो त सुबुह शाम 3 मरतबा कुल आऊज़ु बिरब्बिल फलक कुल आऊज़ु बिरब्बिन नास 3 मरतबा सुबुह शाम उनजे मथां दम कयो पढ़ी करे इंशाअल्लाह पंहिंजी ज़िद खां ऐं तमामु घणे किरोध खां रुकी वेंदो। जेकॾहिं मस्जिद जो पेशवाम समी अल्लाहु लिमन हमीद खां पोइ रब्बना लकल हम्द बि चवे त उहो ठीकु आहे या न, बिल्कुलु सही। जेकॾहिं पेशवाम समी अल्लाहु लिमन हमीद खां बाद में रब्बना लकल हम्द चवे थो अफ़ज़ल आहे ऐं चवणु बि खपे पेशवाम खे, ॿई जेको आहे पढ़णु खपनि। पर जेकॾहिं पेशवाम हिकिड़े ते इतफ़ाक़ करे थो समी अल्लाहु लिमन हमीद ते त तभी जेको नमाज़ ॿिन्हिनि सूरतुनि में थी वेंदी। साईं काफ़ी टाइम खां ॿुधंदा अचूं था त जंहिं घर में उल्लू अचे त उन घर में ख़ैरु न थींदो। छा इहा हक़ीक़त आहे? माण्हुनि जा बकवास आहे माण्हुनि जी, त जंहिं घर में उल्लू मां सम्झां थो चिबरे खे चइबो चिबरो। इहो जेकॾहिं अगरि कंहिं घर ते वेठो त माण्हू चवंदा साईं फोतगी थी वेंदी, दिमाग़ जेको आहे ख़राबु थियो आहे माण्हुनि जो। बिल्कुलु माण्हुनि जो हवाला यार इहो। अगरि कंहिं बि साथी खे तसली करणी आहे न त कोई बि साथी उल्लू खणी अचे, चिबरो खणी अचे, उन चिबरे खे मां पंहिंजे घर में विहाराईंदो, ॾिसां को मुंहिंजे घर जो माण्हू मरे। यार हे मुस्लमान जो अक़ीदो त न आहे। ॾिसो, मौत जेको वाक़िअ थींदो आहे उहो अल्लाह जे अमुर सां थींदो आहे, कंहिं चिबरे जे वेहण सां मौत थोरी वाक़िअ थींदो आहे। इहा बिल्कुलु मुस्लमान जो ग़लति ज़हन आहे ऐं मुस्लमान अहिड़े अक़ीदे खां बचणु खपे मुस्लमाननि खे। आज़ान खां पहिरियां 10 मिंट नमाज़ पढ़ी सघूं था या न? जेकॾहिं उन नमाज़ जो वक़्तु दाख़िल थी वियो आहे त बिल्कुलु पोइ नमाज़ पढ़ी सघो था। उनजे लाइ मस्जिद जे अंदरि जंतरियूं लॻल आहिनि, कंहिं बि जंतरी में चेक कयो त जेकॾहिं अगरि ज़ोर नमाज़ जो वक़्तु दाख़िल थी चुको आहे, आज़ान में भले 15 मिंट पिया आहिनि, 10 मिंट पिया आहिनि, वक़्तु दाख़िल थी वियो आहे, हाणे इहो बंदो नमाज़ पढ़ी सघे थो, कंहिं क़िस्म में कोई बि मसइलो न आहे। पर जेकॾहिं आज़ान खां पहिरियां वक़्तु दाख़िल थियो ई न आहे, पोइ नमाज़ पढ़ंदो उन नमाज़ खे मोटाइणो पवंदो। छाजे करे? नमाज़ खे पंहिंजे वक़्त ते पढ़ियो वेंदो। जेकॾहिं कंहिं बि नमाज़ खे पंहिंजे वक़्त ते न पढ़ियो, इन नमाज़ खे मोटाए वेंदो। ज़ाल ते मुड़ुस जा कहिड़ा कहिड़ा हक़ आहिनि ऐं मुड़ुस ते ज़ाल जा कहिड़ा कहिड़ा हक़ आहिनि? साईं हक़ त इंतिहाई घणा आहिनि, बसि हिकिड़ी नॉर्मल नसीहत कंदुमि त ज़ाल ऐं मुड़ुस हिक ॿिए सां इख़लाक़ सां पेश अचनि। जेकॾहिं हिकु ज़ाल जेकी आहे मुड़ुस सां बदतमीज़ी कंदी न, त मुड़ुस जेको आहे यानी ॿीहण ते अञा बदतमीज़ी कंदो। पोइ औरत खे खपे त मुड़ुस आहे उनखे अल्लाह ताला फ़ोक़ियत ॾिनी आहे, फ़ज़ीलत ॾिनी आहे, त हमेशह उनजी ताज़ीम ऐं उनजी इज़त करे। जॾहिं औरत मुड़ुस जी इज़त कंदी आहे त यकीन तौर ते पोइ मुड़ुस बि उन औरत खे वैल्यू ॾींदो आहे ऐं हैसियत ॾींदो आहे। पर जेकॾहिं औरत मुड़ुस खे वैल्यू ई नथी ॾिए, नथी ॾिए, इज़त ई नथी ॾिए, त पोइ मुड़ुस जेको आहे कंहिं क़िस्म में कोई बि लिफ्ट न कंदो। हा, इहा ॻाल्हि तहक़ीक़ी आहे। मुंहिंजे रिश्ते में काफ़ी रुकावट आहे, को वज़ीफ़ो ॿुधायो। इस्तग़फ़ार कसरत सां कयो ऐं नमाज़ जी पाबंदी रखो, इंशाअल्लाह रिश्तो थी वेंदो। अड़े बाबा हलटो, हे साईं पाकिस्तान आहे, वॾियूं मखियूं आहिनि। ॾिसो सवाल जवाब सेक्शन ई नथा पढ़ी सघूं। मुंहिंजी घरवारी तेज़ तबीअत जी आहे, हर रोज़ु घर में जहिड़ो फ़साद, इन खां आउं तमामु घणो तंग थियो आहियां। रहनुमाई फ़रमायो। घरवारियूं साईं सभिनी जूं तेज़ आहिनि, सभिनी जूं। बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त औरत टेड़ी पासीरी खां पैदा थियल आहे ऐं इन खां टेड़ा में ई फ़ाइदो वठो। बल्कि औरत जेकॾहिं जज़्बाती आहे न, त मुड़ुस बि जेको आहे जज़्बात न ॾेखारे, औरत सां हिकमत सां हलणो पवंदो। बाक़ी जेकॾहिं इहा खोपड़ी में ॻाल्हि आहे त इहा औरत जज़्बाती आहे, इनखे छॾे करे ॿी का औरत वठां, न साईं, पोइ तुंहिंजी बेवकूफ़ी आहे। दुनिया में सभु औरतूं ईअं आहिनि। छाजे करे त जेकी शइ कमज़ोर ज़्यादा हूंदी आहे न, छाजे करे जेकी शइ ज़्यादा कमज़ोर हूंदी आहे उनजे अंदरि जज़्बात घणी हूंदी आहे। औरत खे अल्लाह ताला कमज़ोर पैदा कयो आहे, त बिल्कुलु हिकमत सां हलो। ऐं जेकॾहिं जहिड़ो ऐं फ़साद करे थी
इहो जहिड़ो फ़साद असां सां बि आहे। वरी कंहिं न कंहिं शइ ते घर वारनि जी अड़ी हूंदी आहे बिल्कुलु। इहो त कमु आहे औरत जो। त औरत जेकॾहिं जहिड़ो करे थी ऐं फ़साद करे थी, तव्हां उन मां तंग थी विया हो, सर तंग थींदव। जन्नत न आहे जो औरत बिल्कुलु जीअं तव्हां चओ उहो हले। हे दुनिया आहे, हिते औरत ईअं ई टेड़ी हलंदी। साईं माण्हू मूंखे विढ़नि था ऐं मूंखे काफ़ी माण्हुनि खां ख़ौफ़ आहे। को वज़ीफ़ो ॿुधायो। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। सुबुह शाम इन खे पढ़ो, अल्लाह ताला हिफ़ाज़त कंदो तव्हांजी। ओघड़ जी हालत में अगरि वाशरूम में गुसुल कयूं ओघड़ जी हालत में अगरि वाशरूम में गुसुल कयूं त छा बंदो पाक थी वेंदो या न? बिल्कुलु पाक थी वेंदो। जेकॾहिं कोई बंदो वाशरूम में ओघड़ जी हालत में गुसुल थो करे ऐं जनाबत वारो उनखे तड़ा, बिल्कुलु पाक थी वेंदो, कोई मसइलो न आहे। अगरि औरत हमल सां हुजे ऐं इहा औरत कारो लिबास पाए त काफ़ी औरतूं चवंदियूं आहिनि त तूं कारा कपिड़ा न पाए, तोखे हमल आहे ऐं तोखे नुक़सानु थींदो। छा इहा ॻाल्हि ठीकु आहे या न? बिल्कुलु इहा ॻाल्हि माइन जा हवाला आहिनि। कंहिं क़िस्म में कोई बि कुझु न थींदो। जेकॾहिं औरत हामिल आहे ऐं कारो लिबास पाए थी, कोई बि जेको फ़र्क़ु न पवंदो। हमल ते कोई बि नुक़सानु न ईंदो। ॾिसो, कलर कपिड़े जो नुक़सानु थोरी ॾींदो यार। नुक़सान जो मामिलो अल्लाह खां थो अचे, नफ़े जो मामिलो अल्लाह खां थो अचे। त का बि औरत जेकॾहिं हमल जे दौरान कारो लिबास पाए थी त कंहिं क़िस्म में कोई बि मसइलो न आहे, पाए सघे थी। मुंहिंजो वालिद साहब 5 ॾींहं पहिरियां गुज़ारे वियो। मुंहिंजी अमड़ इद्दत में वेठी आहे। छा इद्दत में औरत राति जो खट ते सुम्ही सघे थी या न? ॾींहं जो खट ते वेही सघे थी या न? बिल्कुलु साईं। कंहिं औरत जो मुड़ुसु मरी वियो आहे त उहा औरत खट ते सुम्ही बि सघे थी, खट ते वेही बि सघे थी, बेड ते सुम्ही बि सघे थी, बेड ते वेही बि सघे थी, या जेकी बि शइ दस्तियाब घर में आहे जिते औरत खे सुकून महसूसु थिए, राहत महसूसु थिए, इहा औरत उते सुम्ही बि सघे थी ऐं अहिड़ी तरह आराम बि करे सघे थी ऐं वेही बि सघे थी। बसि इद्दत में जंहिं शयुनि जी पाबंदी लॻल आहे उहा इहा आहे त औरत ज़ीनत वारो कमु न कंदी। इद्दत जी हालत में ज़ीनत जा कपिड़ा न पाईंदी, ज़ीनत जे एतबार सां पंहिंजो हार सिंगार न कंदी, ख़ुशबू न लॻाईंदी, या अहिड़ो कमु न कंदी जंहिंसां औरत जे हुस्न खे प्रोमोट मिले, औरत जो हुस्न वधे, अहिड़ो कमु न कंदी। बसि घरवारी मूंखां तलाक घुरे थी ऐं घरवारी मूंखां तलाक घुरे थी ऐं मां उनखे तलाक नथो ॾियां, हुन में तव्हां मशवरो ॾियो। मामिलो तव्हांजो पंहिंजो आहे। घरवारी जेकॾहिं तलाक घुरे थी त सभ खां पहिरियां उनखे सम्झाए वञे त तूं तलाक जो कान वठि। औरतुनि जो ज़हन जेको आहे, मां जॾहिं ॿुधंदो आहियां ॻाल्हियूं औरतुनि जी नोट कंदो आहियां, मूंखे वॾी हैरानगी लॻंदी आहे त नेठि औरतुनि जो एतिरो अकुलु घटि कीअं आहे। मुड़ुसनि खां तलाक जो मुतालबो घुरंदियूं आहिनि, हालांकि उते उनखे सुकून बि हूंदो आहे, राहत बि हूंदी आहे, चैन बि हूंदो आहे। इन जे बावजूद बि मुड़ुसनि सां इहा अड़ी बनाईंदियूं आहिनि त बसि असांखे तलाक खपे। काफ़ी अहिड़ा मां मामला ॾिठमि जंहिंमें औरतुनि इब्तिदा में ज़िद कयो, त असांखे तलाक खपे, ऐं इन खां बाद में जंहिं टाइम मुड़ुसु तलाक ॾिनी, इन खां बाद में वरी मुड़ुस जे पोयां बिल्कुलु पवंदियूं, असां सां हाणे तूं रुजू कर। त बिल्कुलु औरत खे सम्झणु खपे त तलाक जेको मामिलो आहे उहो नंढो न आहे, तमामु वॾो मामिलो आहे ऐं औरत खे अकुल खां कमु वठणु खपे।